सतनाम। अॼु जे हिन प्रोग्राम जी असां शुरूआति हिकु प्रेयर सां कंदासीं, पर हिन खां पहिरीं मां ॿुधायां कि अॼु जे असांजे प्रोग्राम जो मेन मक़सदु छा आहे। किन ॼणनि खे सिंधी पढ़णु ईंदी हूंदी, किन खे न ईंदी हूंदी। इन लाइ असां बोर्ड ते ॿिन्ही इंग्लिश में बि ऐं सिंधी में ॿिन्ही तरह सां लिखियो आहे, मां ऐं मुंहिंजी मातृभाषा। कंहिंखे सिंधी पढ़णु ईंदी आहे? ॾाढो सुठो। इन करे असां जेका ॿार आहिनि भले इंग्लिश मीडियम में पढ़नि था, पर उन्हनि खे बि असांजे सिंधी समाज जे ज़िंदगीअ में जागृति आणण लाइ इहो मेन प्रोग्राम रखियो आहे। जे असांजा ॿार हिंदी ऐं इंग्लिश में त नॉवल पढ़नि था, पर सिंधीअ जी जेकियूं हेॾियूं किताबूं लिखियूं वञनि थियूं उहे किथे वेंदियूं? उन्हनि जे बारे में बि उन्हनि खे नॉलेज हुअणु घुरिजे। जीअं असांखे हर कंहिं लेखक जे बारे में ख़बर हूंदी आहे, हिंदी वग़ैरह असां स्कूल में पढ़ूं था, पर सिंधी जे लेखकनि जे बारे में ख़बर हूंदी आहे न। बसि इहो ई मक़सदु आहे कि असां उन्हनि खे पंहिंजे सिंधी लिटरेचर जे बारे में उन्हनि खे प्रोत्साहन ॾियूं, उन्हनि खे नॉलेज ॾियूं। असां मेन मक़सदु आहे मां ऐं मुंहिंजी मातृभाषा, माय फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सिंधी लिटरेचर। इन ई पहिरीं शुरूआति असां कंदासीं असांजे पहिरीं प्रेयर सां। प्रेयर असांजी मिस करिश्मा कलवानी ॻाईंदी। प्लीज़ कम, प्लीज़ क्लैप फॉर हर। पल्लो तो पाए, कोई अखों तो पाए, कोई पल्लो तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुल तो चढ़े नाल तुझे दरद। कोई पल्लो तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुल तो चढ़े लाल तुझे दरद। हो झूलण साईं लाल तुझे दरद, हो झूलण साईं लाल तुझे दरद। न्याणियुनि जा सब काज सवारे, माताउन जी झोल भरे तो, माताउन जी झोल भरे। हलो सिकु वारनि जो सिकु पुॾाए, रहबनवर जी राह ॾसींदो, रहबनवर जी राह ॾसींदो। कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चढ़े लाल तुझे दरद। हो झूलण साईं लाल तुझे दरद। घर घर में आहे तुझी महिमा, तोखे पुॼेती सारी दुनिया, तोखे पुॼेती सारी दुनिया। हलो सिकु वारनि जो सिकु पुॾाए, रहबनवर जी राह ॾसींदो, रहबनवर जी राह ॾसींदो। कोई ज्योतियूं तो पारे, कोई छेज विछाए, कोई गुल तो चढ़े लाल तुझे दरद। हो झूलण साईं लाल तुझे दरद। कोई पल्लो तो पाए, कोई अखो तो पाए, कोई गुल तो चढ़े लाल तुझे दरद। हो झूलण साईं लाल तुझे दरद, हो झूलण साईं लाल तुझे दरद।